गणोई वीर पांचो है चाचा पांचो। मां चाचा मां वक्त लड़ी रात किथां पियो अची? मीर जी ताड़ में वियोस चाचा। तो का खबर पई? या खबर कोन पई चाचा, पर रेस नवाब खान जे गोठ तरफ वडी फायरिंग हुई। खुदा कंदो कोन को इन ज़ालिम खे लेटाए रखंदो। छा था समझो चाचा, नवाब खान मरण जो आहे। जे कंहिं बि न लेटायस न तू मां गॾिजी लेटाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मीरा खेरता है सुबह सुबह जो ताकत है। हाँ को सिजावल खान के जरूरी कम आ। बाबा साईं तो सुतल है। सकोर जगह सुतल है तो उनके नींद में सुजा कर। मीरा खेरता है ना। जगह खैर हो जाए तो सुबह जो सवेर सवेर ये ना अच्छा। अकबर तू वहीं सिजावल खान को उठिया। देखा तू बे चाय में पी तो माँ बाबा साईं को सर जा। ले लियो ले। लाश जो पोस्टमार्टम करे वारसन हवाले करे छॾियो आहे नवाब खान। हाणे त सजावल गिरफ़्तार थी वेंदो न। सिजावल खान खे त मां गिरफ़्तार करे वठंदुसि, पर तव्हांखे पंहिंजे मथां गोली हलाइण जी कहिड़ी ज़रूरत पई? अस्पताल मां ठीकु थी जॾहिं मां ॻोठ ईंदुसि न, हिन मामले ते पोइ ॻाल्हाईंदासीं। बाक़ी न सजावल खे मां अॼु जो अॼु लाकअप में ॾिसण थो चाहियां। सिजावल खान अॼु ई लाकअप थी थो। पहिरियां वञी इहो कमु कर, पोइ अची मूंसां मिलजां। ठीकु आहे नवाब खान, सिजावल अॼु लाकअप में हूंदो। वॾा छा था सम्झो त सूबेदार नवाब खान मथे विझंदो? कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे सूमर? इहो सूबेदार नवाब खान जो पालतू आहे, पुछ लटका हुआ। वॾा नवाब खान पंहिंजे माण्हू खे मारण छो थो ज़रूरी सम्झे? वाहिद इहो सूबेदार कंहिंजे लाइ खॾ खोटरे थो ये शाम ताईं ख़बर पइजी वई। ऐं इन खून जे केस में ऐं नवाब खान जे मथां हमले में कंहिं जूं गिरफ़्तारियूं थियनि थियूं, या जल्द ख़बर पइजी वेंदी। किथे इहो केस असांजे मथां त कोन हणंदा वॾा? समूरी हक़ीक़त असांजे साम्हूं आहे। उन खां पोइ जेकॾहिं इन सूबेदार मूं में हथ विधो न, छा मां उनखे बख़्श करे छॾींदुसि? हरगिज़ न। हिन भेरे जेकॾहिं सूबेदार मूं सां नाइंसाफ़ी कई त हिन सूबेदार जे घर में घिरी करे उते ई पूरो कंदोमांसि। जो त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।